अस्सलाम वालेकुम नाज़रीन, खबर शामिल कयूं था। मटियारी डिस्ट्रिक्ट रिपोर्टर निसार लगारी जी रिपोर्ट। कराची बलोच कॉलोनी जे रहवासन तलाक याफ्ता औरत नाज़िश बलोच हाला प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मूं ॼामशरो लॻ ॻोठ बेगो मीरजत जे रिहायशी तौफ़ीक़ मीरजत सां कोर्ट में निकाह कयो आहे, जंहिं ते मुंहिंजा माइट पीउ लखाड़नो ऐं शबीर हुसैन जे तरफ़ां कराची जे बलोच कॉलोनी थाणे ते मुंहिंजे मुड़ुस तौफ़ीक़ मीरजत जे ख़िलाफ़ अगवा ऐं ज़िना जो कूड़ो केस दाख़िल करायो वियो आहे। हिन चयो त आउं IG सिंध पुलिस ऐं ॿियनि आला अमलदारनि खे कूड़ो केस ख़त्म करण ऐं तहफ़्फ़ुज़ ॾियण जो मुतालबो करियां थी। ॿिए तरफ़ मुबैना तौर ते तलाक याफ्ता औरत नाज़िश जी पहिरें मुड़ुस अरशद मीरजत बि अॼु प्रेस क्लब हाला पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मुंहिंजी ज़ाल नाज़िश खे तौफ़ीक़ मीरजत अगवा करे ज़बरदस्ती निकाह जे मथां निकाह कयो आहे, जेको शरई तौर ते ग़लति आहे ऐं जंहिंजो कराची जे ओलह बलोच कॉलोनी जे थाणे ते केस पिणु दाख़िल थियल आहे। मेरा मसला ये है कि मेरी जो है वो पहली शादी हुई थी मेरे कज़न अरशद के साथ और उसके बाद मैंने दूसरी शादी की है तौफ़ीक अहमद के साथ। तो मेरे बाबा ने जो है वो इनके ऊपर FIR करवाई है और इनकी फैमिली के साथ मतलब पुलिस वहाँ से कराची से पुलिस भिजवा के ज़ोर ज़बरदस्ती इनका सामान वगैरह रखवाया है और इनके चचा को लेकर गए हैं। मतलब वो लोग फोर्स कर रहे हैं स्टिल कि मैं वापस चली जाऊं और मतलब ये सारा जो प्रोसेस हुआ है ऐसी कोई बात ही ना हो, मैं अपने पहले शौहर के साथ सेटलमेंट करके दोबारा अपने शौहर के यहाँ चली जाऊं, जबकि उनसे मेरी डिवोर्स हो चुकी है। 2024 में फरवरी के महीने में मेरी जो है उनके साथ तलाक हो गई थी शरई हिसाब से और उनके उसके बाद जो है मैंने इनके साथ निकाह किया है, लेकिन वो इस चीज़ को एक्सेप्ट करने को तैयार नहीं है। वो स्टिल जोर लगा रहे हैं, वो अभी तक इसी चीज़ पे हैं कि बस किसी तरह मैं वापस जाऊँ, उनकी ये बात मान लूँ और दोबारा चली जाऊँ अपने ससुराल। मेरी लिया है दो खान मीरजत में बैठो है, हींअर कराची में बैठो है, जी एड्रेस है गुलशन बेनज़ीर और कासिम। हमारी नाज़िश जेका पंहिंजे पीउ जे घर में बैठी हुई काफ़ी टाइम का, उन्हें के तौफ़ीक़ वलद रफ़ीक पंहिंजी मुंहिंजी घरवारी खे वरगलाए ऐं ज़िना जे नियत सां अगवा करे वियो आहे, जंहिंजी FIR PS बलोच कॉलोनी में दर्ज पिणु आहे। मुंहिंजूं ॿ न्याणियूं आहिनि, जंहिंजो हिकिड़ी जो नालो सुकैना पुरमुर सुकैना आहे ऐं ॿी जो नालो फदक ज़हरा आहे। IG साहब से सुप्रीम कोर्ट सां वज़ीर आला सां वज़ीर आज़म सां त इन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं इन्हनि खे पुर सज़ा ॾिनी वञे। पूर्ण निकाह रजिस्ट्रेशन आहे नादरा वारो, उन्हनि जो नादरा जो जेको सर्टिफिकेट आहे वो जाली आहे, छो त मूं हुन में सिग्नेचर कई कोन्हे ऐं न हुन सां गॾु वियो आहियां तलाक ॾियणु। जी सर, उहो कूड़ो आहे ऐं हुन में जेको मुंहिंजो NIC नंबर बि न आहे ऐं